रहमत रमजान एसएस न्यूज के साथ। सरहाड़ी शहर चौदगी समेत भरपासे में भी बरसात जो वस्कारो कणक जे फसल के कापारी धक आबादगारन में गणतीअ जी लहर छाइजी वई। सरहाड़ी शहर ऐं भरपासे में वॾफुड़ी मींहं जो ज़ोरदार वस्कारो थियो, जंहिं सबबि रोडनि रस्तनि समेत हेठां इलाइक़नि में पाणी बीहजी वियो। होॾां बरसाति सबबि कणक जी तयारु थियल फसल सख़्त मुतासिर, जंहिं सबबि आबादगारनि खे मथे ते हथ अची विया आहिनि। संदन चवणु हो त ताज़ी बरसाति ऐं ॿोॾि अॻु ई काफ़ी नुक़सान रसायो। वरी मथां कर्ज़ ते भाण ॿिज खणी कणक जो फसल पोखियो, जेको पची तयारु थियो आहे। मथां वरी बरसाति पइजी वई आहे, जंहिं सबबि कटाई थियल कणक समेत पकल फसल खे काफ़ी नुक़सान रसियो आहे, जंहिं सबबि सख़्त परेशान थी विया आहियूं। होॾां हिस्को वापडा शाहपुर चाकर पारां बरसाति जे ख़दशे जो जवाज़ ॼाणाए सरहाड़ी समेत भरपासे जी बिजली बंदि करे छॾी, जंहिं सबबि बिजलीअ ते हलंदड़ कारोबार सख़्त मुतासिर थी वियो। सीता रोड पुलिस थाणे जी हद ॻोठ खमीसो माछी लॻ जुआ जी टकरीअ ते छापो हणी 4 जवाबदार गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस मूजिबि ॻोठ खमीसो माछी भरिसां ॻुझी इतला ते जुआ जी टकरी मथां छापो हणी रमज़ान वल्द अर्ज़ मोहम्मद इमरान वल्द करम ॾिनो, मोहम्मद हुसैन वल्द शफ़ी मोहम्मद ऐं मोहम्मद बच्चल वल्द रहमतुल्लाह खे गिरफ़्तार करे सरकार फ़रियाद मूजिबि केस दाख़िल करे छॾियो आहे। उन सिलसिले में सीता रोड पुलिस सहाफ़ियुनि खे ॿुधाईंदे चयो त सीता रोड खे हर क़िस्म जे ॾोह खां पाक करण जो टास्क खणी आयो आहियां। जेसिताईं सीता रोड खे हर ॾोह खां पाक न कबो, तेसिताईं सुकून सां न वेहंदुसि। पंजाब जे ज़िले बखर में शादीशुदा नौजवान पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करण बाद पाण खे गोली हणी मारे छॾियो। रिपोर्टर बुरीद हुसैन टावरी मूजिबि त पंजाब जे ज़िले बखर जे इलाइक़े में भड्डावाला में शादीशुदा अदनान पंहिंजे घर में पंहिंजे नौजवान 20 साला ज़ाल जवेरिया खे पंहिंजे घर में पिस्टल जो फायर करे शदीद ज़ख़्मी करे छॾियो ऐं बाद में अदनान पंहिंजो पाण खे पिस्टल जी गोली हणी मौक़े ते ख़ुदकुशी करे मारे छॾियो। जॾहिं त ज़ख़्मी जवेरिया खे बखर इस्पताल नियो वियो त हू रस्ते में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वई। जॾहिं त बखर पुलिस जो चवणु आहे त अदनान जी जवेरिया सॻी सौट हुई ऐं अदनान उन शादी में ख़ुशि न हो, उन करे हीउ वाक़ियो पेश आयो आहे। जॾहिं त लाशनि खे पोस्टमार्टम लाइ बखर सरकारी इस्पताल में मुंतक़िल कयो वियो। जैकमाबाद ऐं भरपासे में अचानक तेज़ बारिश शुरू थी वई, जंहिं सबबि रोड रस्तनि ते पाणी बीहजी वियो। पहिरीं अफ़्तारीअ खां बाद आयल कारनि ककरनि गजगोड़ सां बरसाति पई, बिजली बंदि थी वई। वॾफुड़ीअ सां पियल बारिश सबबि हिकु तरफ़ मौसम ख़ुशगवार थी वियो। न्यू सईदाबाद में रमज़ान ऑर्डिनेंस ते अमल न थियो आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सॼो ॾींहुं होटलूं खुलियल नज़र आयूं आहिनि। रिपोर्टर महबूब काका मूजिबि न्यू सईदाबाद में रमज़ान ऑर्डिनेंस ते अमल न थियण सबबि भलारे महीने जो एहतराम सवालिया बणिजी वियो आहे। शहर जे बाईपास मेहराण हाईवे, क़ौमी शाहराह, पुराणी सईदाबाद, बारोचो बाग समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सॼो ॾींहुं होटलूं सरेआम खुलियल नज़र आयूं, पर उन बावजूदि असिस्टेंट कमिश्नर न्यू सईदाबाद ऐं पुलिस इंतज़ामिया का बि क़ानूनी कार्रवाई नाहे कई। अहिड़ी सूरत हाल में शहरनि कावड़ जो इज़हार कंदे ज़िले इंतज़ामिया खे रमज़ान एहतराम ऑर्डिनेंस ते अमल कराइण जी अपील कई आहे। सिंध ज़रई यूनिवर्सिटी तंडोजाम जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां हॉस्टल इंतज़ामिया ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो, जे दौरान हॉस्टल प्रोसेट ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अंसा सिंधी, मेहराण मीराणी, आकाश कल्होड़ो, फयाज़ नोतकाणी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त यूनिवर्सिटीअ जी हॉस्टल प्रोवेस्ट पारां नियाणियुनि खे हिरासा करण ऐं बदसलूकी करण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। जॾहिं त इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाज करण तां शागिर्दियाणियुनि खे इंतकाम जो निशानो बणायो वञे थो। हिननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर मसइला हल करे हॉस्टल प्रोसेस खे मुअत्तल कयो वञे। पखो वारे इलाइक़े में ज़मीन जे तकरार तां जवाबदार पंहिंजी चाचीअ खे क़त्ल करे छॾियो आहे। रिपोर्टर बदर मुग़ैरी मूजिबि मेन इंडस हाईवे ते हिकु हथियारबंद चुंगची ड्राइवर मुमताज़ अली कल्होड़ो खे टारगेट करे फायरिंग कई, जे दौरान हू सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मीअ खे इस्पताल मुंतक़िल कयो पियो वियो त हिन रस्ते में दम धणी हवाले कयो। उन ॾिस में पुलिस जो चवणु आहे त पखो वेझो ईदगाह लाड़े वटि जवाबदार सदाम हुसैन पुटु रोशन कल्होड़ो ज़रई ज़मीन जी मालिकीअ तां संदसि चाचे मुमताज़ अली कल्होड़े मथां फायरिंग कई हुई, जेको मारिजी वियो आहे। हिन मामले जी वधीक जांच शुरू करे छॾी आहे। कोटड़ी में वाटर टैंकर ड्राइवरनि पारां भत्ताखोरनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे।
रिपोर्टर दीदार मल्हा मूजिब केबी फीडर में पानी खणंदड़ टैंकरन के ड्राइवरन टेलीग्राफ कॉलोनी वेझो समागोठ वट भत्तो वसूल कंदड़ माफिया खिलाफ नेशनल हाईवे ते एहतजाजी धरणो हयो। ड्राइवरन रोड ते टैंकर बीहारे सख्त नारेबाजी कई। उन मौके ते ड्राइवरन मकसूद शोरो, अब्दुल रहीम शोरो, खलील शोरो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त बासर माण्हुनि जा गुंडा टैंकर वारनि खां भत्तो तलब कनि था ऐं पैसा न ॾियण तां हर रोज़ ड्राइवरनि खे तशद्दुद जो निशानो बणाइनि था। हिननि मुतालबो कयो त ज़िले इंतज़ामिया फौरी तौर नोटिस वठी भत्ताखोरनि खिलाफ़ कार्रवाई करे। मोरो भरिसां फरीद देरो में कोरेजा बिरादरी में ज़मीन के मालिकीअ तां झेड़े दौरान मशहूरी बिरादरी जो नौजवान कालू मशहूरी कतल ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन जी FIR में जवाबदार तौर नामज़द थियल मलू शरीफ चांडियो छंडड़े जे रहवासी जो गोलियूं लॻल लाश दादू मोरो पुल वटां हथ अचण ते संदसि सुञाणप मलू शरीफ तौर कई वई आहे। मक़तूल जे भाउ हाजी बशीर चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असांजा नौजवान मलू शरीफ चांडियो ऐं करम अली खोसो के कम सांगे वञी रहिया हुआ त कोरेजा बिरादरी ऐं मशहूरी बिरादरीअ जे माण्हुनि असांजे माण्हुनि खे अगवा करे खणी विया, जंहिं बाद असांजे नौजवान शरीफ चांडियो खे क़त्ल करे लाश दरिया में उछलायो वियो ऐं करम अली खोसो अञा ताईं उन्हनि ज़ालिमनि जी क़ैद में आहे। असां आला अदलिया चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान सिंध हाई कोर्ट IG सिंध DIG शहीद बेनज़ीराबाद SSP नौशर फिरोज़ खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त अगवा थियल करम अली खोसो खे बाज़ियाब कराइनि ऐं क़त्ल थियल मलू शरीफ चांडियो जे जवाबदारनि मथां FIR कटी वञे। रहमत रमजान SS न्यूज़ के साथ।